नेप्रा के इलेक्ट्रिक खे हलंदड़ महीने जे बिल में 65 करोड़ रुपया इज़ाफ़ी वसूल करण जी इजाज़त ॾेई छॾी। नेशनल इलेक्ट्रिक पावर रेग्युलेटरी के इलेक्ट्रिक खे हलंदड़ महीने जे बिल में वापेदारनि खां फ़ेबरवरी जे महीने जी एडजस्टमेंट तौर ते 58 पैसा फ़ी यूनिट जे हिसाब सां मजमूई तौर ते 65 करोड़ रुपया जमा कराइण जी इजाज़त ॾेई छॾी। नेप्रा नोटिफिकेशन में ॿुधायो त के इलेक्ट्रिक फ़ेबरवरी जे फ्यूल एडजस्टमेंट जी मद में फ़ी यूनिट 1.66 रुपया वधाए 1 अरब 87 करोड़ रुपया जमा कराइण लाइ दरख़्वास्त ॾिनी हुई। नोटिफिकेशन में ॿुधायो वियो त के इलेक्ट्रिक पारां फ़राहम कयल सबूतनि ऐं काग़ज़नि जो जाइज़ो वठण खां पोइ नेप्रा फ़ी यूनिट 58 पैसा वधाइण ते इतफ़ाक़ कयो, जंहिंसां 65 करोड़ रुपयनि जो सरमायो जमा थी वेंदो। नेप्रा जो चवणु आहे त फ्यूल एडजस्टमेंट सभिनी कैटेगरी जे वापेदारनि ते लागू थींदो, जॾहिं त इलेक्ट्रिक गाॾियुनि जी चार्जिंग स्टेशन्स ऐं लाइफ लाइन सार्फिन खे इस्तिस्ना हासिलु हूंदी। ज़रियनि जो चवणु आहे त मख़सूस कैटेगरी जे वापेदारनि मथां लागू न थींदड़ माहवार फ्यूल एडजस्टमेंट ॿियनि वापेदारनि खां वसूली लाइ टिमाही एडजस्टमेंट में लागू थींदो। के इलेक्ट्रिक जे वापेदारनि खे अप्रैल जे बिल में फ़ेबरवरी में इस्तेमालु थियल यूनिटनि जो फ्यूल एडजस्टमेंट अलॻि दाख़िल कयो वेंदो।